संस्कृत जे लफ़्ज़ पिथ मां वरितो वियो आहे, जंहिंजी मायना नसीहत आमेज़ चवणी बीहे थी। पहाको जेको लफ़्ज़ आहे उहो हिकु मुरतब यानी कॉम्प्लेक्स लफ़्ज़ आहे, जेको लफ़्ज़ पह ऐं प्लस आको उन जी जेका पछाड़ी आहे उन मां ठहियो आहे। हाणे पह जी माना आहे पूर, ख़्याल या रिथ वग़ैरह। त पहाको अहिड़ो ॿोलीअ जी ख़ूबी आहे जेका जंहिंमें जेको आहे सो माण्हू पंहिंजे समाज, कल्चर ऐं सक़ाफ़त ऐं नफ़्सियात जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे समाईंदो आहे। पहाको जेको हूंदो आहे हिकु अहिड़ो जुमिलो हूंदो आहे या गुफ़्तो हूंदो आहे जंहिंमें लुग़वी माना जे बजाए समाजी माना समायल हूंदी आहे ऐं उन मां क़ौम जे ऐं तारीख़ जी ऐं समाज जी इर्तिक़ा जी ख़बर बि पवंदी आहे। सो सिंधी ॿोलीअ में पहाको तमामु घणो इस्तेमालु थिए थो। पहाके सां गॾु ॿियूं बि कुझु जेके ॿोली जूं ख़ूबियूं आहिनि उहे असां वटि इस्तेमालु थियनि थियूं, जिन में हिकिड़ी चवणी आहे। चवणी ऐं पहाके में इहो फ़र्क़ु आहे त चवणी जेको आहे हिकु अहिड़ो हिकमत वारो जुमिलो हूंदो आहे जंहिंमें लुग़वी माना हूंदी आहे, उन में लिकल माना न हूंदी आहे। पहाके में लिकल माना समाजी माना हूंदी आहे। मिसाल असां उनखे इहे वाज़े हिन मिसाल मां सम्झूं था, जेकॾहिं असां चऊं था त ॿधीअ में ताक़त आहे त इहो हिकु चवणी आहे, पर जॾहिं चवंदासीं त ॿ त 12 इहो पहाको थींदो, या जहिड़ा कांव तहिड़ा बचा। हाणे हिते कांवनि जी ॻाल्हि कोन्हे का, उन में अलामती जेको पस मंज़र थिए थो उहो बि उन में अची वञे थो। त पहाको जेको आहे उहो क़ौमुनि जी नफ़्सियात, तारीख़ ऐं समाजियात जी माना खे पंहिंजे अंदरि समाए लुग़वी माना खां हटी करे समाजी माना ॾींदो आहे। सिंधी ॿोलीअ जो शुमार बि उन्हनि शाहूकार ॿोलियुनि मंझि थिए थो जंहिंमें लोक अदब तमामु झझे मिक़दार में मौजूदु आहे, छाकाणि त पहाका ऐं चवणियूं पिणु लोक अदब जो ई हिसो आहिनि, पर फनी लिहाज़ खां पहाके ऐं चवणीअ में फ़र्क़ु थिए थो। कुझु मुहक़िक़नि मुताबिक़ साल 1970 खां पोइ पहाकनि ऐं चवणनि ते साइंसी बुनियादनि ते कमु शुरू थियो, जंहिंखां पोइ ॿिन्ही इस्तिलाहुनि जे विच में फ़र्क़ु मालूम थी सघियो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे ज़हन ते हुजणु घुरिजे त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, बल्कि सभिनी ॿोलियुनि में लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं थींदियूं आहिनि। हिकिड़ी माना थींदी आहे सिधी सही, ऐं ॿी इस्तिलाही माना या समाजी माना, त समाज में हुनजो इस्तेमालु कीअं थो थिए। मिसाल तौर ते माना अहिड़ो मिसाल वठां, लफ़्ज़ बाह आहे त बाह त असां कुल्हे खां वठी हथर ताईं जेका मुकमिल तौर ते आहे इहा बाह सॾिबी, पर जेकॾहिं असां हुनखे इस्तिलाही माना में वठूं, समाजी माना में वठूं त भई फलाणे जी बाह खजी वई, फलाणो बाह खणी वियो, त उहा इहा माना न वठिबी, बल्कि संग जी माना में थींदी आहे या कंहिं छोकिरी जी माना में थींदी आहे। त चवण जो मक़सदु त इहे हिकिड़े लफ़्ज़ जूं 2 मानाऊं थींदियूं आहिनि। त हिकिड़ी माना थी लुग़वी माना जंहिंखे आख़िरी माना में चऊं था पिया, ऐं ॿी वरी थींदी आहे समाजी माना जंहिंजी असां इस्तिलाही माना वठंदा आहियूं। त पहाके जी माना सिधी सही न वठिबी। मिसाल तौर ते किथे असां कंहिंखे दड़को ॾींदा आहियूं, पंहिंजे पुट खे ॾियूं या ॿिए ॾे इशारो हुजे त चवंदासीं त भाउ धकु हणो धी खे त कन कर नो। हाणे उहा प्रॉपर उहा धी त न हूंदी आहे, प्रॉपर उहा नो बि न हूंदी आहे, पर असां इशारो ॾेई वठंदा आहियूं। या वरी चइबो अथव कंहिंखे सज़ा ॾियण जे लाइ त सोटी हुजे साण त गॾाओ कोई न करे। हाणे उहो माण्हू गॾाओ त कोन्हे को जंहिंजे लाइ असां जेके तंबीह कयूं था पिया। त चवण जो मक़सदु त अहिड़ी क़िस्म जी इनडायरेक्ट माना वठिबी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं इस्तिलाही माना, पर चवणी सिधी सही माना वठिबी आहे। मिसाल तौर ते भई जेको पोखींदो सो लुणंदो, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ज़ाहिर आहे जेकी शइ तव्हां पोखींदो उहा ई लुणंदो। कणिक पोखींदो कणिक लुणंदो, सारियूं पोखींदो सारियूं लुणंदो, त सिधी सही माना थिए थी पई। पहाका ऐं चवणियूं ज़ाहिर में नंढड़ा जुमिला हूंदा आहिनि, पर उन्हनि जे वसीले कंहिं बि क़ौम जी निराली सोच ऐं ख़्याल खे सम्झण में सवलाई थिए थी। पहाका असुल में उन्हनि समाजी तजुर्बनि जो निचोड़ ई हूंदा आहिनि जेके